बाबा साईं, शाह मुराद जी गुमशुदगी ऐं तव्हां ख़ामोश आहियो, इहा ॻाल्हि मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे। बाबा साईं, मां चांडोकी सां निकाह करणु थो चाहियां, हुन सां विहांउ करणु थो चाहियां। पुट, आऊं ख़ामोश ज़रूरु आहियां, पर हिन जो मतिलबु इहो हरगिज़ न आहे त को आऊं इन्हनि मामलात खां लातालुक आहियां। बाबा साईं, शायदि तव्हांखे इहा ख़बर ई न आहे त मूं इलाक़े में केतिरियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं आहिनि। तव्हांखे इहो अंदाज़ो आहे बाबा, सॼी सॼी राति मूंखे सिपाही इलाक़े में सुम्हण कोन ॾींदा हुया, मूं ते एतिरो तशदुद कंदा हुया। पर पुट, इन सूबेदार बचल त मूंसां कॾहिं हिन पहिरां माना तशद्दुद जी ॻाल्हि ई न कई। बाबा जानी, इनमें सूबेदार बचल जो को बि ॾोह न आहे। उनखे मूं मना कयो हुयो त मुंहिंजे बाबा जानी खे मुंहिंजे ख़िलाफ़ का बि अहिड़ी ॻाल्हि न ॿुधाइजांइ। शायदि तव्हांखे ख़बर न आहे बाबा, SP ज़र अली मूं ते केतिरो तशदुद कयो, मूंखे केतिरो अज़ाब ॾिनो। उन करे ई त पुट इहो SP भयानक अंजाम ताईं पहुता आहे। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾ पुट, तूं मुंहिंजो जिगरी पुट आहीं। जेकॾहिं तकलीफ़ तोखे थींदी त ईअं सम्झ त इहा तकलीफ़ मुंहिंजे जिगर खे आई आहे, आऊं कंहिंखे बख़्श न कंदुसि। ख़ैर, ख़बर अथई त साले चिबड़ आया हुआ। मूंखे ख़बर आहे बाबा जानी, इहे चिबण ई साले हिन जे करे आया हूंदा, तुंहिंजी हेठां ई कर, तुंहिंजे पेरे पवनि, तोखे ख़ादिम ऐं साईं चवनि। पुठ मूंखे चए पियो, साईं आऊं तव्हांजो ख़ादिम, आऊं तव्हांजो ख़ादिम। चयोमांसि इस चिबड़ ख़ादिम न चओ। ख़ैर, मूं चयोमांनि त जंहिं मक़सद जे लाइ तव्हां मूं वटि आया आहियो, तव्हां उहो पंहिंजो मक़सदु बयानु करियो ऐं मूंखां कुझु माफ़ी तलाफ़ी बि घुरनि पिया। साहब, तुंहिंजे मुतालिक़ पुट छा थियो? का ॻाल्हि थी आहे छा? तूं मूंसां ज़िक्र छो नथो कर? न बाबा जानी, अहिड़ी त का ॻाल्हि थी न आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। पुट, साले पाण पियो चए त असांखे माफ़ कयो, गुंगे खां ॿाराणी थी, तोसां का बदतमीज़ी कई अथसि त ॿुधाए मूंखे छा कयो आहे गुंगे? बाबा साईं, तव्हां आहियो नरम दिलनि सां, बसि जेको बि अचे थो तव्हां जे अॻे हथ जोड़े बीहे थो त तव्हां उनखे कुझु चओ ई कोन था। ऐं पोइ ॻोठ में मुंहिंजी का बि इज़त न आहे, नंढो हुजे वॾो हुजे पोड़ो हुजे, सभु मुंहिंजी बेइज़ती पिया था कनि। हाणे तव्हां ई ॿुधायो त मां छा कयां? ॾिस पुट, एॾी डेग करण जे बजाए मूंखे सिर्फ़ तूं इहो ॿुधाए त तुंहिंजे ऐं गुंगे जे विच में छा थियो, ॿुधाए मूंखे। बाबा साईं, बसि थोरी नंढड़ी ॻाल्हि, हिन गुंगे ऐं हुनजे मासात ॿनी में मूंसां बदतमीज़ी कई ऐं मुंहिंजे कपिड़नि ते मिटी हयो, मूंसां विड़िया। मां ख़ामोश रहियुसि बाबा, सिर्फ़ु तव्हां जे करे, सिर्फ़ु तव्हां जे करे। मता मां कंहिंसां विड़ाई सुभाणे तव्हांखे को मुंहिंजे ख़िलाफ़ ग़लति ॻाल्हियूं ॿुधाए। ने गुंगे जी इहा मजाल जो मुंहिंजे पुट सां एॾी बदतमीज़ी कई आहे। रोज़ तूं मुंहिंजो अकेलो ई लाडलो पुट आहीं, वारिस आहीं सॼी जागीर जो। आऊं ॿुधां त इहे ॿई पीउ मुंहिंजे अॻियां कंध जो चुकायो बीठो। पर पुट शहरोज़, इन मामले ते तुंहिंजी ख़ामोशी मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे। ऐं जेकॾहिं साले ऐं चिबड़ मूंखां माफ़ी वठणु न अचनि हा न, त उन्हनि खे आऊं उते तॾहिं ते ई सज़ा ॾेई छॾियां। मोकल आहे तोखे पुट, तुंहिंजे विच में या तुंहिंजे रस्ते में केर बि अचे, ॾारियो चीस
तुंहिंजी इज़त खां मथे मूंखे का शइ न आहे। छा सम्झई? हाणे ईअं थींदो बाबा साईं, ईअं थींदो। हाणे ॾिसां थी इहो गूंगो मूंखां बची कीअं थो सघे। शाबाश गूंगा, अरे अख में आ। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।